नाज़रीन तो ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कनालो बदीन का बदीन में अणसुञातल हथियार बंदन जवाबदारन की फायरिंग में जख्मी थियल एक जणो जिंदगी की जंग हाराए पियो है। 55 वरे जे खुदा दिनो अस्पताल में इलाज दौरान जख्मन की सट न सदे दम धड़ी हवाले करे छड़ियो है। अज सुबह अणसुञातल जवाबदारन की फायरिंग में खुदा दिनो समेत 4 जना जख्मी थी विया हा। खबर अवां शेयर करे रहा आहियूं बदीन का बदीन में अणसुञातल हथियार बंदन जवाबदारन की फायरिंग में जख्मी थियल एक जणो जिंदगी की जंग हाराए वियो है। 55 वरे जे खुदा दिनो अस्पताल में इलाज दौरान जख्मन की सट न सदे दम धड़ी हवाले कयो। अज सुबह अणसुञातल जवाबदारन की फायरिंग में खुदा दिनो समेत 4 जना जख्मी थी पिया हा। तफसील मालूम कनासी धरती टीवी बदीन जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी असा लाइन ते मौजूद है। जी अली मोहम्मद अपडेट कजो वधिक छा तफसील आहिन? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बदीन में अॼु सुबुह जो मेहरण चौक जेको मरकज़ी कारोबार है उते फायरिंग नामालूम माण्हुनि तरफ़ां फायरिंग करे 4 माण्हुनि खे ज़ख़्मी कयो वियो हो ऐं जंहिंमें अबड़ा बिरादरी जा 2 माण्हू शामिल हुआ जंहिंमें जेको ख़ुदा ॾिनो अबड़ो हो उहो ज़ख़्म जो ताब न सहंदे जेको हैदराबाद जी अस्पताल में पहुची वियो है। जॾहिं ॿिए तरफ़ बदीन पुलिस जेको आहे सो जेके नेड़ा बिरादरी जिन ते हिननि खे शक है पुरानी तकरार हलंदड़ है उन हवाले सां उन्हनि जे घरनि ते जेका चढ़ाई कई जितां जेको आहे सो जवाबदार फरार थी विया आहिनि ऐं उन हवाले सां जॾहिं उन्हनि जे वारसनि जेको ॿुधायो आहे त हिकु पुराणो तकरार हलंदड़ हो जंहिंजे करे अॼु नामालूम माण्हू फायरिंग करे 4 माण्हू खे ज़ख़्मी करे छॾियो। हिकु माण्हू जेको आहे सो हैदराबाद नींदे उते फौत थी वियो आहे। जी अली मोहम्मद अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।